ज़िक्र कंदा हलूं राणीपुर जी पीरानी हवेली में क़त्ल थियल निंगरी फातिमा फड़ो जे वारसनि पुलिस जी कारकर्दगी ते बेइतमादी ज़ाहिर करे छॾी आहे। फातिमा फड़ो जे वारसनि एहतजाज कंदे इंसाफ़ न मिलण ते पाण साण जो चिताव ॾिनो आहे। वारसनि जो चवणु आहे त पुलिस हिन वक़्त ताईं केस में का बि अॻभराई नाहे कई। हुननि चयो त निंगरी जो केस लुणंदे नज़र अची रहियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया त राणीपुर जी पीरानी हवेली में क़त्ल थियल निंगरी फातिमा फड़ो जे वारसनि पुलिस जी कारकर्दगी ते बेइतमादी ज़ाहिर करे छॾी आहे। फातिमा फड़ो जे वारसनि एहतजाज कंदे इंसाफ़ न मिलण ते पाण साण जो चिताव ॾिनो आहे। वारसनि जो चवणु आहे त पुलिस हिन वक़्त ताईं केस में का बि अॻभराई नाहे कई। हुननि इहो बि चयो त निंगरी जो केस लुणंदे नज़र अची रहियो आहे। अवां खे आगाह कंदा हलूं राणीपुर जी पीरानी हवेली में क़त्ल थियल निंगरी फातिमा फड़ो जे वारसनि पुलिस जी कारकर्दगी ते बेइतमादी ज़ाहिर करे छॾी आहे। फातिमा फड़ो जे वारसनि एहतजाज कंदे इंसाफ़ न मिलण ते पाण साण जो चिताव ॾिनो आहे। वारसनि जो चवणु आहे त पुलिस हिन वक़्त ताईं केस में का बि अॻभराई नाहे कई। हुननि चिताव ॾिनो त निंगरी जो केस लुणंदे नज़र अची रहियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं राणीपुर जी पीरानी हवेली में क़त्ल थियल निंगरी फातिमा फड़ो जे वारसनि पुलिस जी कारकर्दगी ते बेइतमादी ज़ाहिर करे छॾी आहे। फातिमा फड़ो जे वारसनि एहतजाज कंदे इंसाफ़ न मिलण ते पाण साण जो चिताव ॾिनो आहे। वारसनि जो चवणु आहे त पुलिस हिन वक़्त ताईं केस में का बि अॻभराई नाहे कई। हुननि चयो त निंगरी जो केस लुणंदे नज़र अची रहियो आहे। इन ई हवाले सां तफ़सीलात सां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अब्दुल हफ़ीज़ सहतो सां। जी हफ़ीज़, वधीक अपडेट कजो, वारसनि जो छा चवणु आहे? जी बिल्कुल, पीरानी हवेली में बेदर्दी सां क़त्ल कयल न्याणी फातिमा फड़ो जे वारसनि पुलिस कारकर्दगी के ख़िलाफ़ इंसाफ़ लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। फातिमा जे वारसनि चयो त पुलिस केस में का बि अॻभराई न कई आहे। केस में मुलविस जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। केस जी फरियादण मक़तूल न्याणी फातिमा जे माउ शबाना फड़ो चयो त मुंहिंजी न्याणीअ जो खून लुणंदे नज़र पियो अचे। फातिमा जो खून लुहण न ॾींदसि, अकेले सिर केस विढ़ंदसि, भली मारिजी वञा। मौजूदा जांच ऑफिसर सैफुल्लाह सोलंकीअ ते एतमाद न आहे। फातिमा जे केस जी जांच सीटीडी इंचार्ज सखर डीएसपी अब्दुल कुदूस कलवड़ खां कराई वञे। असां जांच ऑफिसर लाइ डीआईजी सखर खे पिण अहिड़ी लिखत में दरख़्वास्त ॾिनी आहे। फातिमा जे अमड़े चयो त अगरि असां सां इंसाफ़ न थियो त मां पाण साड़ींदसि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी हफ़ीज़ तफ़सील ॾियण जे लाइ।